ओम शांति। अॼु जी मुरली आहे 7/12/2023। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, पुराणी दुनिया सां ममत्व छॾे सर्विस करण जो उमंग रखो, उल्लास में रहो, सर्विस में कॾहिं थकिणो न आहे। प्रश्न आहे, जंहिं ॿारनि खे ज्ञान जो नशो चढ़ियलु हूंदो उन जी निशानी छा आहे? उत्तर आहे, उन्हनि खे सर्विस जो शौक़ु हूंदो। वो सदा मनसा वाचा सेवा में तत्पर रहंदा, सभिनि खे बाप जो परिचय ॾेई सबूत ॾींदा। बादशाही स्थापन करण जे निमित्त सहन बि करिणो पए त सहन बि कंदा। बाप जी पूरो मददगार ठही भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा कंदा। बाप जो पूरो मददगार ठही करे भारत के स्वर्ग ठाहिण जी सेवा कंदा। गीता माता ओ माता तो सभिनि जी भाग्य विधाता। ओम शांति। हाणे नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॿार माता खे ॼाणंदा आहिनि, माउ खे ॼाणंदा आहिनि त ज़रूरु बाप खे बि ॼाणंदा। ये माँ बाप सौभाग्य विधाता भाग्य विधाता है। सौभाग्य विधाता उन्हनि खे चईंदासीं जो पुरुषार्थ करे पंहिंजो पूरो सौभाग्य ठाहींदा आहिनि। सूर्यवंशी चंद्रवंशी घराने में वरसो वठंदा आहिनि, सो बि नंबरवार। ॾाढा त अहिड़ा बि आहिनि जीअं भील हूंदा आहिनि न, ॾाढा साधारण प्रजा में वञी करे जन्म वठंदा, उहो मर्तबो न पाए सघंदा। बाप त ॾाढो सम्झाईंदा आहिनि, ॿार हिन पुराणी दुनिया सां ममत्व न रखो। हाणे बाबा त ॾाढो सम्झाईंदा आहिनि कि हाणे हिन पुराणी दुनिया सां ममत्व न रखो। दुनिया वीचारी त चिलाईंदी रहंदी आहे, ॿारनि में सर्विस करण जो शौक़ु ऐं उमंग खपे। त वीचारी दुनिया चिलाए थी, लेकिन उन्हनि जो करम भोग असांखे त उन्हनि खे बाबा खे यादि करे सकाश ॾियणो आहे, ताकी उन्हनि जो जल्दी करम भोग चुकतो थी वञे, जल्दी आत्माउनि जी बुद्धि खुली वञे, बाप खे पहचाने छॾनि। कि हिननि खे भल उमंग ईंदो आहे, परंतु सर्विस करण जो ढंग न ईंदो आहे। डायरेक्शन त मिलंदा आहिनि, लिखित बि ॾाढी रिफाइन खपे। त्रिमूर्ति ऐं झाड़ जे चित्र 30x40 जा हुजणा खपनि। इहे ॾाढा यूज़फुल चीज़ियूं आहिनि, परंतु हिननि जो क़दुरु ॿारनि खे घटि आहे। भल संजय जो ॾाढो मान आहे। बाबा चवनि था न, चित्रनि खे असांखे न इहे ॾाढी यूज़फुल चीज़ियूं आहिनि, परंतु हिननि जो के ॿारनि खे क़दुरु न आहे। भल संजय जो नाम मान ॾाढो मान आहे संजय जो, परंतु गायन पिछाड़ी जो आहे न। जे चईंदा आहिनि न, अतींद्र सुख गोपियुनि खां पुछो, त उहो बि पिछाड़ी जी अवस्था गायन आहे। हाणे उहो सुख कंहिंखे थोरी आहे, अञा त रोईंदा किरंदा रहंदा आहिनि। माया थप्पड़ मारे ॾींदी आहे। भल रोज़ु ईंदा आहिनि, परंतु उहो नशो थोरी चढ़ंदो आहे। तव्हांखे सर्विस जे चांस ॾाढा मिलंदा आहिनि। हाणे चईंदा रहंदा आहिनि वन रिलीजन्स हुजे, वन गवर्नमेंट भारत में हुई, उन्हनि खे ई स्वर्ग चइबो आहे न। वन रिलीजन हुजे, वन गवर्नमेंट भारत में हुई सत्युग में, उनखे स्वर्ग चइबो आहे, परंतु कोई ॼाणंदा न आहिनि। 5000 वर्ष पहिरियों राम जे राज्य में सत्युग त्रेता में हिकु ई गवर्नमेंट हुई, ॿ हुई न त ताली बजे कीअं। हिते बि चईंदा आहिनि न, हिंदू चीनी भाई पोइ ॾिसो छा कंदा रहंदा आहिनि, गोली हलाईंदा रहंदा आहिनि। इहा दुनिया ई अहिड़ी आहे, स्त्री पुरुष बि आपस में लड़ी पईंदा आहिनि, स्त्री पति खे बि थप्पड़ मारण में देरी न कंदी आहे। हिन समय घर में ॾाढा झगड़ा रहंदा आहिनि। भारतवासी बि भूलियल आहिनि कि 5000 वर्ष पहिरियों गवर्नमेंट हुई। हाणे त अनेक गवर्नमेंट, अनेक धर्म आहिनि, त केतिरा झगड़ा आहिनि। तव्हां बतलाईंदा आहियो भारत में हिकु गवर्नमेंट हुई, उन्हनि खे चइबो आहे भगवान भगवती जी गवर्नमेंट। त भारत में हिकु गवर्नमेंट हुई, उनखे चइबो आहे भगवान भगवती जी गवर्नमेंट। बाबा चईंदा आहिनि कि भक्ति मार्ग ॾाढो ई पोइ ईंदो आहे, बाद में ईंदो आहे। सत्युग त्रेता में भक्ति हूंदी न आहे। मनुष्य पंहिंजो अहंकार ॾाढो ॾेखारींदा आहिनि, परंतु ज्ञान त कौड़ी बाबा चवनि था, परंतु ज्ञान त कौड़ी खे बि न आहे। ज्ञान त कौड़ी खे बि न आहे, बाबा चवनि था।
मतिलबु कंहिंखे बि आहे ई न, ज्ञान त कंहिंखे आहे ई न, बसि पंहिंजो ई अहंकार ॾेखारींदा आहिनि। हीअं त ज्ञान त ॾाढो आहे न, हीअं ज्ञान त ॾाढो आहे, डॉक्टरी जो ज्ञान, बैरिस्टर जो ज्ञान। बाप त चईंदा आहिनि, जो डॉक्टर ऑफ फिलॉसफी चईंदा आहिनि उन्हनि वटि इहो ज्ञान जरा बि न आहे। फिलॉसफी कंहिंखे चइबो आहे इहे बि सम्झंदा न आहिनि। त तव्हां ॿारनि खे सर्विस जो शौक़ु हुजणो खपे, स्थापना में मददगार ठहिणो आहे, सुठी चीज़ ठाहे करे ॾियणी आहे। जहिड़ो मनुष्य ओड़ो निमंत्रण ॾिबो आहे। जीअं गवर्नमेंट में ॾाढा ऑफिसर्स आहिनि, एजुकेशन मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, हिते बि ऑफिस हुजणी खपे, डायरेक्शन कढनि उहो पोइ अमल में लाइनि। जीअं गवर्नमेंट में ॾाढा ऑफिसर्स हूंदा आहिनि न, एजुकेशन मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, हिते बि ऑफिस हुजणी खपे, डायरेक्शन निकिरनि, उहा अमल में लाइनि। हाणे ॾिसो गोरखपुरी गीतायूं निकितियूं आहिनि, सभु फ्री ॾियण लाइ तयारु रहंदा आहिनि। जो बि संस्था आहिनि उन्हनि खे फंड्स ॾाढा आहिनि। कश्मीर जो महाराज मरियो त सॼी मिल्कियत आर्य समाजियुनि खे मिली वई, छो जी आर्य समाजी हुया न, आर्य समाजी हुयो। सन्यासी आदिनि वटि बि ॾाढा पैसा रहंदा आहिनि। तव्हां वटि बि जो पैसा आदि आहिनि उहे सभु सेवा में लॻायो था न, ताकी भारत स्वर्ग थी वञे। तव्हां स्वर्ग ठाहिण में मदद कंदा आहियो। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे, उहो दिन प्रतिदिन नर्कवासी ठाहींदा वेंदा आहिनि। तव्हांखे हाणे बाप स्वर्गवासी ठाहे थो। आहिनि त सभु ग़रीब, हीअं न की असां पैसा इकट्ठा कंदा आहियूं। तव्हां त चईंदा आहियो बाबा हिन पाई पैसे सभु यज्ञ में, बाबा इहे पाई पैसा सभु यज्ञ में सर्विस में लॻाए छॾियो। तव्हां त चईंदा आहियो बाबा इहे पाई पैसा सभु सर्विस में लॻाए छॾियो। हिन समय त सभु आपस में लड़ंदा रहंदा आहिनि, त असांखे सभु सर्विस में लॻाइणो आहे। हिन समय त सभु आपस में लड़ंदा रहंदा आहिनि। वन गवर्नमेंट त आहे न, त गवर्नमेंट खे ॿुधाइणो खपे की सूर्यवंशी चंद्रवंशी बराबरि वन गवर्नमेंट हुई। तव्हां बि चाहींदा आहियो उहो बि ज़रूरु हूंदी, तव्हां बि चाहींदा आहियो उहा बि ज़रूरु हूंदी न। जेको माण्हू गांधी जी बि चईंदो न राम राज्य खपे, त उन समय उहो गवर्नमेंट हुई, लक्ष्मी नारायण जी, राम सीता जी। बाप स्वर्ग जी स्थापना करनि था न, उहा आहे हेवनली गॉड फादर। असां वन डीटी गवर्नमेंट स्थापना करूं था न, हुते डेविल गवर्नमेंट हूंदी न आहे, उन्हनि सभिनि जो विनाश थी वेंदो आहे। तव्हां वटि नॉलेज ॾाढी सुठी आहे, ॾाढो कमु अची सघंदी आहे। दिल्ली हेड ऑफिस आहे न, ॾाढी सेवा करे सघंदा आहिनि। हुते ॿार बि ॾाढा आहिनि। जगदीश संजय बि आहे, परंतु संजय त सभु आहिनि न, परंतु संजय त सभु आहिनि न, हिकु थोरी आहे, हिकु त निमित आहे। जीअं बाबा चईंदा आहिनि न की भई बाबा चईंदा आहिनि मम्मा, त बाबा चईंदा आहिनि न मम्मा त हिकु लीडर हुई, बाक़ी असांखे बि त हुननि जीअं ठहिणो आहे न। ईअं ई जगदीश संजय भाई हिकु हुयो, लेकिन हिकु हुयो सैंपल, लेकिन असां बि त हूअं ठहूं था न। तव्हां हर हिकु संजय आहियो, तव्हांजो कमु आहे सभिनि खे रास्तो ॿुधाइणु। बाप त सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, परंतु ॿार पंहिंजे ई धंधे में, ॿार आदि जी संभाल में फसियल आहिनि। गृहस्थ व्यवहार में रहंदे बाप जे मददगार ठहो। कम से कम तव्हां वीचार सागर मंथन त करो, घर में रही करे बि संभालो हुनखे, बुद्धि सां वीचार सागर मंथन त करो की असां कीअं कंहिंखे ॿुधाए सघंदा आहियूं। संकल्प करो की बाबा अॼु तव्हां चयो की गवर्नमेंट जे ऑफिसर्स खे बि सम्झायो, हलो अगरि मन सां सेवा करो। मां सभु गवर्नमेंट ऑफिसर्स खे ईअं ॿुधायां थी की हिते पहिरियों वन गवर्नमेंट हुई, लक्ष्मी नारायण जी गवर्नमेंट हुई। हुन समय ॾाढो सुख शांती ख़ुशी हुई, कोई भ्रष्टाचार न हुयो। ईअं तव्हां मन सां सेवा बि घर वेठे करे सघंदा आहियो। तव्हांजी संकल्प बाबा कंहिं न कंहिं द्वारा पूरो कराए छॾींदा आहिनि। गृहस्थ व्यवहार में रहंदे बाप जा मददगार ठहिणो आहे, उहो न आहिनि।
गृहस्थ व्यवहार में रहंदे बाप जा मददगार ठहनि उहा न आहिनि। बाबा चवनि था हिते त सर्विस करे ॾेखारिणो आहे। वन गवर्नमेंट कीअं स्थापना थिए थी, इहे चक्र ड्रामा ॾिसो समय, इहे चक्र ड्रामा ॾिसो समय ॾेखारे थो न। वन गवर्नमेंट कीअं स्थापना थिए थी, इहे चक्कर ड्रामा ॾिसो हिन समय ॾेखारे थो न। जीअं रावण जो चित्र ठाहिबो उहो ई वॾो चक्र ठाहे करे लिखिणो पए। हाणे कांटो अची करे पहुचियो आहे, पोइ वन गवर्नमेंट थियणी आहे। बाबा चवनि था हाणे कांटो अची करे वॾो चक्र ठाहे करे पोइ लिखिणो आहे। हाणे कांटो अची करे पहुचियो, वरी खां उहो ई गवर्नमेंट स्टाफ जो टाइम अचण वारो आहे, पोइ वन गवर्नमेंट थींदी। बाबा डायरेक्शन ॾींदा आहिनि। ॿारनि त गलियुनि में वञी करे धका न खाईंदा आहिनि न। शिव बाबा त गलियुनि ॿारनि खे बाबा डायरेक्शन ॾींदा आहिनि। शिव बाबा त वञी करे गलियुनि में धका न खाईंदा न। त सन शोज़ फादर बि असांजो पीउ असांखे ईअं सेखारींदो आहे। जे कोई बि कॉलेज में पढ़ी लिखी करे ईंदो पोइ नौकिरी धंधो कंदो न, कॉलेज वारा टीचर थोरी कंदा। त जितां बि उहे सिखंदा आहिनि पोइ उन्हनि खे ख़ुदि करिणो पवंदो आहे न। ॿियनि खे थोरी जेको सिखाइण वारे खे थोरी हेॾे होॾे कमु करिणो पवंदो आहे। उहो त हुननि जो महिनत कई उहो सिखल थी। शिव बाबा त सिखल सिखायल ई आहे, उन्हनि वटि त ज्ञान आहे न, बाक़ी कर्म त असांखे ई करिणो आहे न। बाबा त असांखे नई दुनिया स्थापना करण जी सम्झ ॾेई सघंदा आहिनि, ज्ञान ॾेई सघंदा आहिनि, शक्ति ॾेई सघंदा आहिनि, लेकिन करिणो त असांखे आहे न। अगरि इहे वञे त गोया शिव बाबा खे धका खाइणा पवनि, मतिलबु ब्रह्मा बाबा वञे त। ॿारनि खे रिगार्ड रखिणो खपे, इहे सर्विस करणु ॿारनि जो ई कमु आहे। लिखणु खपे वन गवर्नमेंट त भारत में हुई, उहा वरी खां स्थापना थिए थी। केतिरा वर्षनि खां इहे यज्ञ रचियल आहे न। सॼी दुनिया जो किचिरो आहे उहो हिन में समाइजी वञिणो आहे ॾाढो सहज, परंतु सभिनि खे सम्झाइण में समय खपे। सॼी दुनिया जो कचिरो आहे उहो हिन में समाइजी वेंदो आहे हिन यज्ञ में। राजा त कोई आहे न, कंहिं हिक खे सभी थोरी मञंदा। पहिरियों कोई बि नई इन्वेंशन मिलंदी आहे त राजाउनि द्वारा उन्हनि जो विस्तार कराईंदा हुया न। बाबा जी हिन समय कोई राजा न आहे, कंहिं हिक खे बि सभी थोरी मञंदा। हाणे ॾिसो गवर्नमेंट जो रूलिंग पार्टी आहे त उनखे ॿिया नथा मञनि। पहिरियों कोई बि नई इन्वेंशन निकिती हुई त राजाउनि द्वारा उन्हनि जो विस्तार कराईंदा हुयो। छोजी राजा में ताक़त रहंदी न, किंग ठाहींदा आहिनि या त राजयोग सां या ॾाढो धन दान करण सां। द्वापर कलयुग में जेका वॾा माण्हू राजा हूंदा आहिनि उहे त धन दान करण सां ठहींदा आहिनि न। हिते त आहे ई प्रजा जो प्रजा ते राजे, हिकु गवर्नमेंट न आहे, हिकु फ़क़ीर सिपाही बि गवर्नमेंट आहे। हिकु फ़क़ीर सिपाही बि गवर्नमेंट आहे। कंहिंखे पटको उतारण में देरी न कंदा आहिनि। बाबा चवनि था छोजी ॾिसो हिन समय गवर्नमेंट त असां माण्हू ई त चूज़ करंदा न। गवर्नमेंट खे उतारण में भी देरी न कंदा आहिनि। हिकु गवर्नमेंट न आहे, बाबा चए थो हिकु फ़क़ीर सिपाही बि गवर्नमेंट आहे। कंहिंजो पटको उतारण में देरी न कंदा आहिनि। एॾो ॾाढो कमु थींदो रहंदो आहे। ॿ त वॾा मिनिस्टर खे 2 पैसा ॾियो त वॾे मिनिस्टर खे बि मारे छॾंदा आहिनि। ॾिसो हाणे दुनिया में राजस्थान मतिलबु इहे सभु छा था करनि, इहे सभु राजस्थान में जेको माण्हू घर वेठे वेठे हुनखे गोली मारिया। मिनिस्टर जेको बि हुयो ईअं ई हुयो न, सेवक ई हुयो। मतिलबु इहो हिननि जा अलॻि अलॻि जेका गवर्नमेंट या जो बि नंढो वंढो हूंदो। त बाबा चए थो ॾिसो दुनिया में, ॾिसो बाबा जो मुरली बि हुन अनुसार ई कि दुनिया में हिकु गवर्नमेंट न आहे। हिते हर माण्हू गवर्नमेंट आहे, हर फ़क़ीर गवर्नमेंट आहे। छोजी उहो ई चूज़ थो करे। 2 पैसा ॾियो त मिनिस्टर खे मारण में देरी न कंदा आहिनि, मारे ॾींदा आहिनि। तव्हां ॿार ॾाढी सेवा जो, तव्हांखे ॾाढो सेवा जो चांस वठिणो खपे।
सुम्हणो न आहे। जीअं सत्संग में कथा ॿुधी करे पोइ घर में वञी करे हूअं जा हूअं ई थी वेंदा आहिनि, कोई उल्हास न रहंदो आहे। अहिड़े ॿारनि में बि उल्हास कमु आहे। गवर्नमेंट जो बगीचो हूंदो आहे त हुन में ॾाढा फर्स्ट क्लास फूल हूंदा आहिनि, उन्हनि जी डिपार्टमेंट ई अलॻि हूंदी आहे। कोई बि वेंदो त पहिरियों फर्स्ट क्लास फूल वञी करे ॾींदो। कोई बि वेंदो त उन्हनि खे फर्स्ट क्लास फूल वञी करे गिफ्ट में ॾींदा आहिनि। बाप बि हीअ फुलवाड़ी आहे न, बाप जी बि हीअ फुलवाड़ी आहे। कोई ईंदो त असां छा सैर करायूं, कोई ईंदो त असां छा सैर कराईंदासीं, नाम ॿुधाईंदासीं। इहे सुठा सुठा फूल आहिनि, बाबा नाम ॿुधाए करे सैर कराईंदा। टांगर अक जा बि फूल वेठा आहिनि, चमकंदा न आहिनि, सर्विस न कंदा आहिनि, त उन्हनि खे अक जो फूल ॾींदा आहिनि। त जीअं गवर्नमेंट में माण्हू गार्डन में घुमाईंदा आहिनि त बाबा असांखे बाबा वटि बि फुलवाड़ी आहे। अगरि कोई ईंदो त बाबा छा सैर कराईंदो, उनखे ॿुधाईंदो ये फूल आहे, ये फूल आहे, ये फूल आहे। रोज़ु कोई न कोई बाप जो परिचय अवश्य ॾियणो खपे कंहिंखे न कंहिंखे। रोज़ु कंहिंखे न कंहिंखे बाप जो परिचय अवश्य ॾियणो खपे। तव्हां त आयो ई गुप्त, केतिरा विघ्न पईंदा आहिनि, सर्विस लाइक़ु ठहिया ई न आहिनि। असां गुप्त आहियूं, विघ्न त ॾाढा पईंदा आहिनि। बाबा चवनि था कई बार सर्विस लाइक़ु ठहिया ई न आहिनि। बाबा बार बार चईंदा आहिनि मंदरनि में वञो, शमशान में वञो, भाषण वञी करे करणो खपे। ॿारनि खे सर्विस जो सबूत ॾियणो खपे, ॿारनि खे सर्विस जो सबूत ॾियणो खपे। सैकड़नि सां कोई निकिरंदा, बाबा चवनि था सैकड़नि सां कोई निकिरंदा। सर्विस त करणी आहे, हीअं न की असां हेॾनि खे ॿुधाए हिकु बि न निकितो। आत्मा जी थोरी, आत्मा जे कन में त घुसियो, कम से कम उहा आत्मा उल्लना त न ॾींदी। त असांखे एॾी सर्विस मां असांजे सतयुग में अचण वारो हिकु निकिरंदो, लेकिन बाक़ी आत्माउनि खे संदेश त मिली वियो न। अंत में उहो बाबा खे तव्हांखे उल्लना त न ॾींदी न। मित्र संबंधी आदियुनि खे बि सम्झाइणो पए। हिते अचण सां ड्रिजंदा आहिनि त घर में वञी करे सम्झाए सघंदा आहियो, बाबा चवनि था। तॾहिं घर गृहस्थी वारनि खे केॾी सर्विस करणी आहे। सभु त सेंटर ते न ईंदा, सभु त दीदियुनि सां दादियुनि सां मधुबन सेंटर न ईंदा, लेकिन जेका घर गृहस्थी में रहण वारी हर हिकु आत्मा आहे त उहो बि ॾिसो, अगरि उन्हनि जे कनेक्शन में जो बि अचे थो उहो परमात्मा जो नाम वठनि की असांखे असांजी आत्मा जो बि परमात्मा न, उहो असांखे ईअं चईंदो आहे, ईअं चईंदो आहे, ईअं चईंदो आहे। हीअं चइण में ई ॾिसो कम से कम उन आत्मा खे इहे त कन में घुसंदो, भई असांजे परमात्मा बि अची करे असांखे ईअं ई सेखारे थो। बाप जो परिचय मिलण सां ॾाढा ख़ुशि थी वेंदा। बाबा चईंदा आहिनि सर्विस में थकावट न हुजणी खपे। 100 मां सां हिकु निकिरंदो। बादशाही स्थापन करण में सहन करिणो पए। जेसिताईं गाली न खाईंदा तेसिताईं कलंकीधर न ठहींदा। ज्ञान जो नशो चढ़ियल हुजे, परंतु रिज़ल्ट किथे आहे? अच्छा 10-20 खे ज्ञान ॾिनो, हुननि मां हिकु ॿ जाॻिया, उहो बि बतलाइणो खपे, बाबा चवनि था। छो जी गालियूं बि खाइणी पवनि, न त कलंकीधर न ठहींदासीं न। जेसिताईं गाली न खाई तेसिताईं कलंकीधर न ठहींदासीं। ब्रह्मा बाबा शिव बाबा केॾी गुप्त रूप में शिव बाबा खे केॾी माण्हू चए अथई गुप्त रूप में। शिव बाबा उहो त शिव बाबा खे त ॼाणंदा न आहिनि। बाबा चवनि तो ज्ञान जो नशो हुजणो खपे असांखे, परंतु रिज़ल्ट किथे आहे? अच्छा 10-20 बाबा चवनि था 10-20 मां हिकु ॿ बि निकिता त ॿुधाइणो त खपे। सर्विस जो शौक़ु खपे, तॾहिं बाबा इनाम ॾींदा। बाबा जो परिचय ॾियो, तव्हांजो बाप केरु, तॾहिं ई पोइ वरसे जो नशो बि चढ़ंदो। बाबा चवनि था तव्हां भाषण करो वर्ल्ड में, सवाइ ब्रह्मा कुमार कुमारियुनि जे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कोई बि न ॿुधाए सघंदा। ईअं तव्हां भाषण करो कि असांजे सवाइ ॿियो कोई बि तव्हांखे इहा
वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी न ॿुधाए सघंदा आहिनि। चैलेंज करो, बाबा शमशान जी ॻाल्हि उठाई त तव्हांखे शमशान में वञी करे सर्विस करणी खपे। धंधा धोरी त पोइ बि 6-8 घंटा कंदा, बाक़ी समय काॾे हली वेंदो आहे, ईअं पोइ ऊच पद न पाए सघंदा। बाबा चईंदा आहिनि तव्हां आया आहियो नारायण खे व लक्ष्मी खे वरण, परंतु पंहिंजी शक्ल त ॾिसो। बाबा सम्झाईंदा त ठीकु आहिनि, हिकु ई टॉपिक उठायो, वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी अची करे सम्झो कीअं रिपीट थींदी आहे, अख़बार में विझो, हॉल वठण जी कोशिशि करो। तव्हांखे 3 पैर पृथ्वी न मिलंदा आहिनि, पहचानंदा ई न आहिनि, तव्हां आहियो परमधाम जा फॉरेनर्स। हाणे सभु परमधाम खां आई हुई आत्मायूं फॉरेनर्स आहियूं, आत्मा सभु परमधाम खां आयूं आहिनि, त हिते सभु फॉरेनर्स थियूं न। परंतु तव्हांजो इहो भाषण कोई सम्झंदो न आहे। हिते साकार में न ॿुधाइबो कि पाऊं छॾो, हिते ईअं करो, मतिलबु पाऊं पओ। हिते साकार में हीअं न ॿुधाईंदा आहिनि कि पाऊं पओ, ईअं करो, पेर छुईंदा आहिनि न माण्हू, जीअं साधू महात्मा जा पाऊं चूमी करे पोइ धोई करे पीअंदा आहिनि, उन्हनि खे तत्व पूजा चयो। बाबा जे घर में त मथो बि न टेकंदा आहिनि। हा, बाक़ी नमस्ते बाबा कंदा आहिनि त उहो नमस्ते बि अर्थ हूंदो आहे। 5 तत्वनि जो शरीर आहे न। भारत जो छा हाल थी वियो त बाप चईंदा आहिनि सर्विस जो सबूत ॾियो, सभिनि खे सुखु ॾियो। त बाप चईंदा आहिनि सर्विस जो सबूत ॾियो, सभिनि खे सुखु ॾियो। हिते त बसि इहे तात लॻी रहे, इहे चिंता रहे। बुद्धि योग सदा बाप सां गॾु जुड़ियल हुजे। चलो तव्हां ॿियो कुझु बि नथा करो, सॼो ॾींहुं बुद्धि योग बि बाबा सां ब्रह्म तत्व में जुड़ियल रहंदो, त तव्हां द्वारा बि हर क़दम में पदमनि जी कमाई थींदी, ॿियनि खे बि मदद मिलंदी। गीता योगी जेके माण्हू चवंदा आहिनि, चलो तव्हां कम से कम योग त करो, हीअ बि सर्विस थी वेंदी, कुझु त करो। त बाबा चवनि त सभिनि खे सुखु ॾियो। हिते त सभु बसि इहे तात लॻी रहंदी, इहा चिंता रहे। जीअं बांदेलियुनि जी बाबा चईंदा न, चलो बांदेलियूं आहिनि, कुझु बि न, बाबा खे यादि त कंदियूं आहिनि, त उन्हनि जो बि ऊच पद थी वेंदो आहे। गीता माता तो सभिनि जी भाग्य विधाता, माता जगदम्बा भाग्य विधाता आहे। पद माता पाईंदी आहे न, पद पहिरियों ब्रह्मा मम्मा पाईंदी आहे न, उहो बि चईंदा आहिनि शिव बाबा खे यादि करो। मां बि उन्हनि सां धारणा करे ॿियनि खे धारण कराईंदी आहियां, चाहे मम्मा चाहे वॾी मम्मा, सौभाग्य ठाहींदी आहे न मम्मा बि। तव्हां आहियो भारत जा सौभाग्य विधाता, त केतिरो नशो हुजणो खपे। जो मम्मा जी महिमा, सो बाप जी महिमा, सो दादा जी महिमा। तव्हां ॿारनि खे यज्ञ जी स्थूल सेवा बि ज़रूरु करणी खपे, त रूहानी सेवा बि ज़रूरु करणी खपे। स्थूल सेवा बि करणी आहे त रूहानी सेवा बि करणी आहे। ॾिसो हर सेंटर ते बि खाइणु पीअणु क्लीनिंग करणु सभु थींदो आहे न, त स्थूल सेवा बि करणी आहे ऐं रूहानी सेवा बि करणी आहे। मनमना भव जो मंत्र सभिनि खे ॾियणो आहे। मनमना भव इहे मनसा, मध्याजी भव इहे वाचा। मनमना भव इहे मनसा, मन सां यादि करो। मध्याजी भव अर्थात जो असां चक्कर जो ज्ञान ॾींदा आहियूं, उहो मध्याजी भव थी वई वाचा। इन में कर्मणा बि अची वई न, कन्याउनि खे सर्विस में लॻी वञिणो खपे। गांवनि में सर्विस सुठी थींदी आहे, वॾे शहरनि में ॾाढो फैशन हूंदो आहे, टेम्पटेशन ॾाढो आहे, त छा करूं? छा वॾे शहरनि खे छॾे छॾियूं? ईअं बि न, वॾे शहरनि में साहूकारनि सां आवाज़ु निकिरंदी, बाक़ी दुनिया में त हिन मनमना भव जे छू मंत्र सां स्वर्ग ठाहिणो आहे। बाप बि सम्झाईंदा आहिनि, इहे जगदम्बा केरु? इहे भारत जी सौभाग्य विधाता आहे। इन्हनि जी शिव शक्ति सेना बि मशहूरु आहे। बाप बि सम्झाईंदा आहिनि, इहे जगदम्बा केरु आहे? इहे भारत जी सौभाग्य विधाता आहे जगदम्बा। इन्हनि जी शिव शक्ति सेना बि मशहूरु आहे। त हेड जगदम्बा आहे, अर्थात भारत में वन गवर्नमेंट जी स्थापना करण वारी हेड।
भारत माता शक्ति अवतार भारत में वन गवर्नमेंट स्थापन कई श्रीमत जे आधार ते। अच्छा मीठी मीठी सिखियत ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बुद्धि योग हिकु बाप सां रखिणो आहे। मन मना भव जे छू मंत्र सां हिन दुनिया खे स्वर्ग ठाहिणो आहे। बाबा चवनि था मन मना भव आहे मन सां, मध्या जी भव आहे वाचारता ज्ञान ॾियणु ऐं पंहिंजो बुद्धि योग बाबा सां लॻाए करे रखो त इहे मन मना भव आहे। ऐं ज्ञान जॾहिं ॾींदासीं त स्वर्ग जे बारे में सर्विस में कॾहिं ॿियो आहे, सर्विस में कॾहिं थकिणो न आहे। स्थूल सेवा सां गॾु गॾु रूहानी सेवा बि करणी आहे। मन मना भव जो मंत्र सभिनि खे यादि ॾियाराइणो आहे। वरदाना बाप समान हर आत्मा ते कृपा व रहम करण वारा मास्टर रहम दिल ठहो। जीअं बाप रहम दिल आहे ईअं तव्हां ॿार बि सभिनि ते कृपा व रहम कंदा आहियो। छो जी बाप समान निमित आहियो न तव्हां। ब्रह्मण आत्मा खे कॾहिं कंहिं आत्मा जे प्रति घृणा न अचणी खपे। चाहे कोई कंस हुजे, जरासंधी हुजे, रावण हुजे, कोई बि हुजे, लेकिन पोइ बि रहम दिल बाप जा ॿार कॾहिं बि कंहिंसां घृणा न करे सघंदा आहिनि, न कंदा। परिवर्तन जी भावना, कल्याण जी भावना रखंदा कि हिननि जो बि कल्याण थिए। बसि कोई बि कहिड़ो बि हुजे न, बसि सभिनि जे लाइ संकल्प हुजे सभिनि जो कल्याण थिए। छो जी पोइ बि पंहिंजो ई परिवार आहे, परवरिश आहिनि, परवरिश जे मथां घृणा न ईंदी आहे। स्लोगन आहे मास्टर ज्ञान सूर्य मास्टर ज्ञान सूर्य ठही शक्ति रूपी किरणनि सां कमज़ोरी रूपी कीचड़ खे भस्म करे छॾो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।